शिकारपुर एक महीनो अॻु कोयटा में हथियारबंदनि हथां क़तल थी वियल सरदारज़ादा मोहम्मद अनवर अबाबकी बिरोही जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अबाबकी बिरोही बिरादरी तरफ़ां रुस्तम मोड़ खां शिकारपुर प्रेस क्लब ताईं रैली कढी। मुज़ाहिरो कयो वियो। रैली में अबाबकी बिरोही बिरादरी जे माण्हुनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रैली में ख़िताब कंदे अॻवाननि मोहम्मद अकबर ऐं बिजार मेंगल, मोहम्मद यूसुफ, मोहम्मद हसन ऐं ॿियनि मीडिया आॾो धायो त हिकु महीनो अॻु कोयटा जे इलाइक़े हज़ारगंजी में हथियारबंदनि बेगुनाह 20 साला नौजवान सरदारज़ादा मोहम्मद अनवर अबाबकी खे क़तल करे फ़रार थी विया। हिकु महीनो गुज़रण बावजूदि कोयटा पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे, न ई उन्हनि कातिलनि जी ॻोल्हा लाइ कोई क़दम खणी रही आहे। सरदारज़ादा मोहम्मद अनवर शागिर्द हुयो, यूनिवर्सिटी में पढ़ंदो ऐं कंहिं सां बि का दुश्मनी न हुई। बिना सबब जे कातिलनि ज़ुल्म करे सरदारज़ादा मोहम्मद अनवर खे क़तल कयो आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, आर्मी चीफ, वज़ीर आला बलोचिस्तान, IG बलोचिस्तान समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयूं था त मक़तूल सरदारज़ादा मोहम्मद अनवर जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में सिंध बलोचिस्तान समेत सॼे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरो कया वेंदा। रिपोर्ट दीदार बलोच, शिकारपुर।